असर वक्त अखड़ियों गरिया गैर में त कोयटा अची वियो कंहिं कहर में। कोयटा जे अंदर, कोयटा हिकिड़ो शहर है पाकिस्तान जे अंदर, इन जे अंदर 1935 में भूकंप आयो रात में। 1935 में खाली 45 सेकंड लोडो आयो। केतिरो? 45 सेकंड लोडे में 80,000 इंसान लुक़्मे अजल बनी विया। अखियूं खोल इंसान हिक मिनट में, मथी मस्त मेहमान हिक मिनट में। संजे जो सुता जे थदिय हीर ते, बदन गुल बनिया बाद शबगीर ते। संजे जो सुता जे थदिय हीर ते, बदन गुल बनिया बाद शबगीर ते। असर वक्त वरियो वगर वीर ते, तबाही जो तूफान हिक मिनट में। रात जो 3:15 वगे लोडो आयो। गफल जी निंदर में नची नची सजी वियां जे अंदर नची नची रात जो सुता। 3:15 वगे अल्लाह रब जुमेरात जानी 27 सफ़र, जुमेरात जो ॾींहुं हो 27 सफ़र जी तारीख़ हुई ने 3:15 वगे लोडो आयो जंहिंमें 80,000 इंसान हिन दुनिया में जानो वफ़ात करे विया। असर वक्त अखड़ियों गरिया गैर में त कोयटा अची वियो कंहिं कहर में। सदा शुगल शादियूं जंहिं शहर में, सुजे कूक उतकान हिक मिनट में। संजे शहर में शुगल ऐं शादियूं, गुलन सामणियूं घोटन लागा दियूं। फजर वक्त फिरियादियूं, फजर वक्त फिरियादियूं, खुशियों खेल खेमान हिक मिनट में। सहर वक्त सबको मिठिया निंद में, सहर वक्त सबको मिठिया निंद में, त आयन अजल जी चिट्ठी निंद में। न कंहिं जी सूरत ॾिठी निंद में, न कंहिं जी सूरत ॾिठी निंद में। जुदा थिया जान जिगर हिक मिनट में, जुदा थिया जिगर जान हिक मिनट में। अखियूं खोल इंसान हिक मिनट में, मथी मस्त मेहमान हिक मिनट में। अल्लाह जो कुरान चए थो जी बस्ती वारा गाम वारा इन ॻाल्हि खां बेखौफ़ ने बेपरवाह थी ने सुता पिया जे रात जो अल्लाह जो अज़ाब उन्ही मथे अचे ने गफ़लत जी निंदर में सुता पिया।